नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कोटड़ी में खबर ईंदड़ लाड़काने पुलिस पारा 70 मवाली पकड़े कोटड़ी स्टेशन ते छड़ण वारे मामले ते कोटड़ी पुलिस अदालत में कूड़ी रिपोर्ट दाखिल कराए छड़ी। एडवोकेट जावेद इकबाल की दरख्वास्त ते जाम शोरो जी अदालत में ॿुधणी थी, जंहिं सिलसिले में कोटड़ी पुलिस पारा अदालत में जमा कयल रिपोर्ट में ॼाणायो वियो त को बि मवाली कोटड़ी स्टेशन ते न आहे लथो। पुलिस जी रिपोर्ट में चयो वियो आहे त इतला ते खानपुर पोस्ट जो इंचार्ज सिकंदर गोपांग स्टेशन ते पहुतो त को बि मवाली मौजूद न हो। रिपोर्ट में चयो वियो आहे त कोटड़ी खां कराची वेंदड़ ट्रेन में मवाली मौजूद हुआ, जेके सभु कराची रवाना थी विया। कोटड़ी में मवाली मौजूद हूंदा त कार्रवाई कंदासीं। वकील चयो त लाड़काने खां ईंदड़ मोहन दड़ो एक्सप्रेस जो आख़िरी स्टॉप कोटड़ी आहे। मोहन दड़ो एक्सप्रेस सुबुह जो 7:30 बजे कोटड़ी पहुती, जंहिं खां पोइ का बि ट्रेन कोटड़ी स्टेशन ते स्टॉप नथी करे त पोइ मवाली कराची कीअं विया ऐं इंचार्ज इन्हनि खे वेंदे। वायरल वीडियोज़ में मवाली लाड़काने मां पहुचण, लाड़काने पुलिस जे गुम थी वञण ऐं घणे इंतज़ार खां पोइ कोटड़ी में दाख़िल थियण जूं ॻाल्हियूं कंदे ॿुधी सघनि था। वाज़े रहे त कुझु ॾींहं अॻु लाड़काने पुलिस पारां पकड़ियल मवालियुनि खे हैदराबाद जे गिद्दू वारे नफ़सियाती अस्पताल न्यो पियो वियो त पुलिस खेनि कोटड़ी वटि छॾे गुम थी वई हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।